بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد सभिनि दोस्तनि खे इहा हूंदी आहे सदाईं नसीहत ज़बान ते दुरूद नबी करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे सदाईं त असांजा दुनिया में ऐं आख़िरत में सभु अलाह साईं असांजा कम सवला करे। हीअ आहे तअम्मुलात अल क़ुरानिया जेको असांजो बरनामज हूंदो आहे। हिकिड़ी ॿ आयत पढ़ंदा आहियूं ऐं उनजी तदब्बुर कंदा आहियूं। तदब्बुर छो था कयूं? छो जो अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छो नथा क़ुरान खे तदब्बुर कयो, तअम्मुल कयो ऐं पढ़ो ऐं सम्झो। छो जो इंसान जे पढ़ंदो न सम्झंदो न त उन ते अमल कीअं कंदो। जंहिं शइ मक़सद जे लाइ अलाह ताला क़ुरान असांजे मोकिलियो आहे त असीं पढ़ूं ऐं सम्झूं ऐं तदब्बुर कयूं, उन ते अमल कयूं। हीअ असांजो हिसो आहे 204 ख़ैर सां आहे। ऐं हीअ सूरत अल बक़रा में अॼु जेकी असां वटि आहे अज़ीम आयत आहे। इन जो कोशिशि कयूं था त थोरो सम्झ जेतिरो थी सघे दोस्तनि खे असांखे बि फ़ाइदो थींदो। अलाह ताला हिते 82 आयत में चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम وإذ أخذنا ميثاق بني إسرائيل لا تعبدون إلا الله وبالوالدين إحسانا وذي القربى واليتامى والمساكين وقولوا للناس حسنا وأقيموا الصلاة وآتوا الزكاة ثم توليتم إلا قليلا منكم وأنتم معرضون। बनी इसराइल खे अलाह ताला असांखे ॿुधाए थो त मां बनी इसराइल खां कहिड़ो अहद वरितो, कहिड़ो उन्हनि खां फ़ैसिलो वरितो ऐं कहिड़ो हुननि खां कसम वरितासीं त हीअ शयूं तव्हांखे करिणो आहिनि उन्हनि जे नबियुनि जी ज़बाननि ते। ऐं उन्हनि खे नसीहत जेकी अलाह ताला नसीहत कई त वइद अख़दना मीथाक़, उन्हनि खां वॾा मीथाक़ जीअं कसम थींदा आहिनि या वाइदा थींदा आहिनि उन्हनि खां वरितासीं अलाह ताला मीथाक़ बनी इसराइल खां ला तअबुदून, अलाह खां सवा इबादत कंहिंजी न कयो, यानी तौहीद सिखो। ला तअबुदून इल्ला अल्लाह। ऐं पोइ उन खां पोइ वबिल वालिदैन इहसान, वालिदैन जी नसीहत अची वई त वालिदैन सां इहसान सां हलो, कुर्ब मोहबत सां हलो ऐं इबादत करे ॾिसो। अलाह हिते ॾिसो न पंहिंजी इबादत सां गॾाए छा गॾायो अथसि? वालिदैन जो चवणु, वालिदैन जो सिलत करणु। छो जो जीअं वालिदैन सां तूं सही हलंदे ईअं ई तोसां पंहिंजा औलाद तोसां बि हलंदा जेॾीमहिल तूं पूरो थींदे। इहसान उन खां पोइ वरी ॿियूं इहे शयूं जेके बनी इसराइल खां वाइदा वरिता अथसि ऐं उन्हनि खां मीथाक़ वरिता अथसि ऐं उन्हनि जूं शयूं असांखे अलाह ताला ॿुधाए थो त इन जे करे तव्हां बि इन शइ ते अमल कयो। हिते चयो अलाह साईं चए थो बनी इसराइल खां छा? ला तअबुदून इल्ला अल्लाह, अल्लाह खां सवा बि कंहिंजी इबादत न कयो। उन खां पोइ वबिल वालिदैन इहसान, वालिदैन सां एहतराम अदब सां रहो। वदिल क़ुर्बा, उन खां पोइ सिलत रहमी कयो। जेके माइट अथव, सोट अथव, चाचा अथव, मामा अथव, मारोट अथव, मासियूं अथव, सिलत रहमी। असांजो मक़सदु हीअ आहे सिलत रहमी जो हल आयतूं जेके आहिनि असांखे अचनि बि थियूं, पर हिते नसीहतूं सभिनि जूं अची वियूं। वदिल क़ुर्बा, सिलत रहमी ज़रूरी करणी आहे तव्हांखे। पोइ उन खां पोइ वरी अलाह साईं चए थो वल यतामा, ऐं यतीम जेके आहिनि उन्हनि सां बि सही हलो, यतीमनि सां। उन खां पोइ वरी चई वल मसाकीन, जेके मिसकीन आहिनि ग़रीब आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखो। उन खां पोइ वक़ूलू लिन्नासि हुस्ना, पंहिंजी ज़बान सही रखो, पंहिंजे लफ़्ज़ भला हुजनि। ग़लति लफ़्ज़ जेके आहिनि उहे तव्हांजी ज़बान ते न अचनि। तव्हां विसारे छॾियो त आहिस्ते आहिस्ते इंसान पंहिंजे पाण खे तरबियत ॾेई ऐं उहे जेके ग़लति जेके लफ़्ज़ आहिनि उहे ख़तमु थी वेंदा, उनखे ईंदा ई कोन। त जीअं सलफ़ सालिह चवंदा हुआ त उनखे चवंदा हुआ त असीं कॾहिं तुंहिंजी ज़बान ते ग़लति लफ़्ज़ न ॿुधूं। त हिकिड़े सलफ़ सालिह चयो त मूंखे चवण बि कोन थो अचे। छो जो पंहिंजी ज़बान खे भलनि लफ़्ज़नि ते हिराए छॾी, तस्बीह ज़िक्र ते ऐं सुठियुनि लफ़्ज़नि जे क़ुरान हदीस ते, त पोइ उनखे ग़लति लफ़्ज़ केॾांहुं ईंदा। त हिते अलाह साईं चए थो वक़ूलू लिन्नासि हुस्ना, पंहिंजो चवणु ॻाल्हाइणु हुकुम सभु भला लफ़्ज़ हुजनि, इख़्तियार कयो, उहो सिखो। इन खां पोइ वरी हुकुम ॿियो कहिड़ो कयूं? वअक़ीमु सलात, निमाज़ पढ़ो। जीअं माण्हू कंहिंखे चवंदा आहिनि न अॻियनि क़ौमुनि में निमाज़ न हूंदी, न भई बनी इसराइल में बि निमाज़ हुई। ॾिसो वअक़ीमु सलाह, निमाज़ पढ़ो। उन खां पोइ वरी ॿियो वआतु ज़कात, उन क़ौमुनि में ज़कात बि हुई बनी इसराइल में। इहे ज़कात वआतु ज़कात त सुम्म तवल्लैतुम, उन खां पोइ अलाह साईं चए थो तव्हांखे इहे हुकुम जेके चयमि था कुझु टाइम तव्हां कया, पोइ तव्हां वरी छॾे ॾिना, तवल्लैतुम छॾे ॾिनो उनखे। इल्ला क़लीलन मिनकुम, कुझु उन्हनि में जेके बनी इसराइल में आबिद हा, ज़ाहिद हा, हालिम हा, ऐं उन्हनि वटि इहे शयूं वञी बचूं। इल्ला क़लीलन मिनकुम व अंतुम मुअरिदून,
ऐं तव्हांखे ख़बर बि आहे हिन शइ जी त हीअ शइ असांखे करणियूं आहिनि। हिननि शयुनि ते अलाह साईं असां खां वाइदा वरिता आहिनि, असां खां मीसाक वरिता अथसि, असां खां इहे शयूं असांखे हुकुम कयो अथसि, ख़बर बि अथव पर तव्हां छॾे ॾिनो। इन्हनि आयतुनि में हिन आयत हिकिड़ी आहे पर ॾिसो केतिरा हुकुम असांखे अची विया जेके बनी इसराइल खे हुआ असांखे बि अची विया। त असांखे क़ुर पढ़ंदासीं सम्झंदासीं त हिते ॾिसो अलाह ताला असांखे पहिरां चए थो त ॿुधाए थो वईद अख़दना मीसाक बनी, मां वाइदा वरिता बनी इसराइल खां छा जा वाइदा? ला तअबुदून इल्लल्लाह, अलाह साईं हर नबियुनि खे मोकिलींदो हो तौहीद खे, तौहीद सां मोकिलींदो हो त माण्हुनि खे वञी तौहीद सेखारियो, तौहीद ते मोटायोनि। त इहे हुकुम जेके आहिनि पहिरियां बनी इसराइल खे आया ऐं इहे हुकुम जेके आहिनि असांखे बि आहिनि। ईअं न सम्झो त हीअ उन्हनि जे लाइ सिर्फ़ु असांखे ॿुधाए थो अलाह साईं त तव्हांखे बि करिणो आहे। त हिते अलाह साईं चए थो ला तअबुदून, अलाह खां सवाइ कंहिंजी बि इबादत न कयो। अरे इबादत तव्हांखे ख़बर आहे त हर शइ खां जेको माण्हू पुकारे थो, दुआ करे थो, सॾ करे थो, उमेदु रखे थो, कंहिंखे पुकारे थो, सॾे थो, इहे जेके हींअर अॼोकल्ह माण्हू दरगाहुनि ते वञनि था, पीरनि ॾे था वञनि, वलियुनि ॾे था वञनि, धाॻा तावीज़ था वठनि, इहे उमेदूं रखे वेठा, उन्हनि में इहे शिरक बि पइजी विया। छो जो अलाह खां सवाइ इहे शयूं कंहिंखे बि ख़ासि न कजे, उन में ख़ासियत नाहे ऐं नाहे रखणी। इहे शयूं इंसान जेके अलाह खां सवाइ जेके कंहिं में बि उमेदु रखंदो, आसिरो रखंदो त उहो शिरक में पइजी वेंदो। ला तअबुदून इल्लल्लाह, ॾिसो न हीअ अलाह खां सवाइ इबादत, इहो पहिरियों हुकुम अलाह। पोइ वरी वबिल वालिदैनि इहसाना, वालिदैन सां सही हलो, बिरल वालिदैन कयो, हुननि सां कुर्ब मोहबत में ॻाल्हायो ऐं उन्हनि सां उन्हनि जा ख़ैर काशे खपेनि चवण खां अॻु में तव्हां तयारु करे छॾियो, हुननि जे पेरनि वटि वेहो। असांजो शेख मोहम्मद मुख़्तार शिंगीती मदीने मां ईंदो हो, मां अमड़ हूंदी हुअसि, हर अंगारे ॾींहुं ईंदो हो असांखे मदीने मां हिते दर्स ॾेई वेंदो हो। पुछंदासीं साईं कॾहिं कॾहिं देरि थी वञे, चए थो मुंहिंजे अमड़ मूंखे इजाज़त न ॾींदी, जेसि ताईं मां हुननि जे वञी पेरनि में वेहंदो हुउसि। हाणे वॾो आलिम आहे सऊदीअ में, त चवंदो हो त मां मदीने में उते यानी शाम थींदी, हिनखे पहुचणो हूंदो मग़रिब जो, शाम थींदो, मां वञी अमड़ वटि वेहंदो हुउसि, हुननि जे पेरनि जे हेठां पेरनि खे हथु विझी वेही रहंदो हुउसि ऐं कुझु न चवंदो हुउसि। त जेसि ताईं हूअ चवंदी तोखे मके वञिणो आहे दर्स ॾींदे, त मां चवंदो हुउसि हा मुंहिंजे इजाज़त ॾिनी त मां वञा। त उहो ॾिसो न अजीब शेख, चए थो जे अमड़ मूंखे हा न कई त मां कोन ईंदो आहियां, तॾहिं कॾहिं कोन ईंदो हुउमि। त असांखे 16 साल हुन फ़िक़्ह पढ़ायो, पर चवंदो हो त मूंखे जे अमड़ चवंदी वञु पुटु, मां ओॾीमहिल गाॾी में चढ़ंदो हुउसि, मके ईंदो हुउसि त हिते तव्हांखे दर्स ॾियणु ईंदो हुउसि। त ॾिसो न केॾो बिरल वालिदैन हिकिड़ी अज़ीम शइ आहे, त केॾो न आलिम जेके आहिनि उन्हनि ते अमल था कनि। हिते अलाह साईं असांखे हुकुम करे थो वबिल वालिदैनि इहसाना, पंहिंजी इबादत खां पोइ, पंहिंजी तौहीद खां पोइ, पंहिंजी ख़ुलूस नियत खां पोइ असांखे वालिदैन जो असांखे अलाह ताला तवजो ॾिए थो त तव्हां उन्हनि जी संभाल कयो। वबिल वालिदैनि इहसाना, उन्हनि सां भलणो हलिणो आहे। उन खां पोइ ॿियो हीउ टियों हुकुम, पहिरियों अलाह जी इबादत, पोइ वालिदैन जी, हीअ टीं अचे थी कहिड़ो हुकुम आहे जेको उन्हनि खे बि हो असांखे बि आहे, इहो ख़्यालु रखो। त हिते आहे वदिल क़ुरबा, हाणे सिलत रहमी, असांजी आयत सिर्फ़ु असांजो मक़सदु हीअ आहे त आयतूं हींअर जेके सिलत रहमी जे बारे में आहिनि उन्हनि खे बि था कढूं ऐं ॻोल्हियूं। त हिते चए थो वदिल क़ुरबा, जेके सोट अथई, मारोट अथई, जेके पीउ जे तरफ़ां जेके माइट अथई उहे तुंहिंजा चाचा आहिनि, ऐं जो जेके माउ जे तरफ़ां जेके तुंहिंजा माइट आहिनि उहे मामा अथई। इन्हनि जी सभिनी जा, ऐं तुंहिंजे घरवारी जा जेके माइट आहिनि उहे तुंहिंजा माइट आहिनि। इन्हनि सभिनी जी सिलत रहमी करणी हिकिड़ो जवान करे सघंदो, जेको मुवफ़क़ हूंदो अलाह जे तरफ़ां, जेके अलाह जे तरफ़ां जंहिंखे हिमत हूंदी जो करे सघंदो, जेके इहा सवली ॻाल्हि कान्हे। जे तोखे 4-5 चाचा हूंदा त उहे तोखे चाचियूं बि हूंदियूं, त जो उन्हनि जे चाचनि ॾे वञणु, उन्हनि जे औलाद सोट हूंदा उन्हनि ॾे तोखे वञिणो पवंदो। पोइ हफ़्ते में वञी, 2 हफ़्तनि खां पोइ वञी, महीने में हिकिड़ो दफ़ो वञी, पर हुननि सां जे नथो मिली सघी, ॻाल्हाए सघी, त हुननि से फ़ोन सां हल वेई माण्हू करे। त इहे ॾिसो इहे 100-150 माण्हू इहे थी वेंदे, जे 4-5 चाचा हूंदई त इन्हनि सभिनि सां दुआ सलाम रहे। मामा हुजे, 4-5 मामा हुजनि त उन्हनि जो सिलत रहमी कीअं करे सघंदे। उन्हनि जूं मामियूं जेके आहिनि उन्हनि सां बि तोखे मिलणो पवंदो, उन्हनि खे बि कंहिं वञी त माण्हू तोहफ़ो वठी वञे, फ्रूट वठी वञे, त हुननि खे मिले मामी काशे खपई, काशे दुआ, मामी असांखे यादि कर, दुआ मामी असांजे लाइ दुआ घुर, तूं वॾी आई। मामे खे मथे ते चुमी, मामी खे मथे ते चुमी। वरी उन्हनि जी जेका औलाद आहिनि उन्हनि सां मिलणु, छोकिरियुनि सां नाहे मिलणो छो जो महरम न आहिनि, छोकिरनि सां मिलणो आहे। त जे
छोकिरियूं शादीशुदा आहिनि त उन्हनि जे घर वञे, उन्हनि जे मर्दनि सां वेहे, उन्हनि सां ॾिसे त हुननि खे चए त मां सिलत रहमी करणु आयो आहियां, त हुननि जे लाइ का शइ वठी वञे त हू इहे बि ख़ुशि थींदा त हा ॾिसो असांजो माइटु आयो आहे। ईअं जेके तुंहिंजे घर वारी जे पंहिंजी अथई या पराई अथई ॿियनि मां आहे ॿारनि मां आहे त उन्हनि ॾे वञिणो पवंदी। उनजी माउ आहे, उनजो पीउ आहे, उनजा भाइर आहिनि, उन्हनि जूं भेनरूं आहिनि, उन्हनि ॾे सिलत रहमी त ॾिसो न इहो हिकिड़ी वॾी इबादत आहे। इंसान जे ख़ुलूस नियत सां वञी कंदो त अलाह सां हिमत ॾींदो, जीअं न त जहिड़ो तहिड़ो माण्हू न करे सघंदो। अलाह साईं हिते असांखे कहिड़ो हुकुम कयो त पहिरियां पंहिंजी इबादत, उन खां पोइ वालिदैन जी इबादत। पहिरियां चए थो त इबादत अलाह खां सवाइ कंहिंजी न कयो, उन खां पोइ वालिदैन जी इहसान व दिल क़ुर्ब, 3 नंबर सिलत रहमी कयो। सिलत रहमी जे अहमियत न हुजे हा त पंहिंजी इबादत खां ऐं वालिदैन खां पोइ न अचे हा। ऐं घणा माण्हू इन ॻाल्हि इन शइ ते माण्हुनि खे छेड़नि कोन था, न चवनि था ऐं न अचनि वञनि था। जो पुछंदा आहिनि चवंदा यार असां मामे वारनि सां ठहूं कोन, असां चाचे वारनि सां ठहूं कोन। पोइ उमिरि वधे कान, उन्हनि जी बरकत कान पए ऐं उन्हनि जी उमिरि में बरकत न पवंदी। चवंदा यार मां मसरूफ़ आहियां, जंहिंखां पुछंदे चवंदा यार मां ॾाढो मसरूफ़ आहियां। केर बि अॼुकल्ह वांदो कोन्हे, जंहिंखे ठुप कमकार कोन्हे न, घर वेठो अथव चवंदा यार मां वांदो न आहियां। पर वांदो न आहे, छा में मसरूफ़ आहे, मेन शइ इहा आहे। जे अलाह जी इबादत में मसरूफ़ आहे त पोइ हा इहो सही रस्ते ते आहे। पर जे दुनिया जे कमनि में मसरूफ़ आहे त इहो हिकिड़ो नुक़सान बि आहे। माण्हू सभई हिन दुनिया में हलनि बि था, वञनि बि था, अचनि बि था, पर ॾिसो क़यामत ॾींहुं उहो कमु ईंदो, सभु को ॾिसंदो अखियुनि ॿुटण खां पोइ हिन दुनिया मां पोइ छा ॾिसंदो त यार हीअ दुनियादार उते बंगला ठाहियईं, अकाउंट ठाहियईं, गाॾियूं वरितई, पर आख़िरत जे लाइ कुझु कोन कई। पर तूं जिन में क़यामत ॾींहुं ईंदे ॾिसंदे सिलत रहमी, मां सिलत रहमी कई, मां वालिदैन जी ख़िदमत कई, मां तौहीद फैलाई, माण्हू सिखियुसि ऐं सेखारियुमि, त इहे जेके तोखे ॾिसंदे त हा हीअ कमु हाणे मूंखे कमु ईंदो, सो उन्हनि मां हुजे। इन जे सिलत रहमी खां पोइ ॾिसो अलाह साईं मथां असांखे छाजी इबादत, पंहिंजी इबादत तौहीद जे लाइ चई, पोइ वालिदैन जे लाइ चई, पोइ 3 नंबर सिलत क़ुर्बा, पोइ उन खां पोइ 4 नंबर थियो यतीम वल यतामा, यतीमनि जो ख़्यालु रखो, उन्हनि ते संभाल कयो। उन खां पोइ वल मसाकीन, ऐं मिसकीननि खे बि अलाह साईं चए थो उन्हनि खे पाड़े वारा अथई वेझे अथई, ईअं न त तूं खाधो पीतो तूं खाई ड्रो करे सुम्ही पाड़े वारा बुख ते रहनि। इहो इस्लाम जो इन्हनि जो हिसो आहे त पाड़े वारनि जो माण्हू ख़्यालु करे, पर परे वारनि जो बि वधीक रखे। वक़ूलु लिन्नासि हुस्ना, वरी उन खां पोइ हुकुम कई पंहिंजो त इख़लाक़, इंसानु पंहिंजो भलो करे, इख़लाक़। व अक़ीमुस्सलात, 6 नंबर निमाज़, जेको ॾिसो अलाह साईं चए थो 6 नंबर में निमाज़, उन जो बि ख़्यालु रखो। 7 नंबर ज़कात, व आतु ज़कात, ज़कात जो बि इन जो बि ख़्यालु रखो। इहो ॾिसो 7 हुकुम अलाह ताला असांखे हिकिड़ी आयत में ॿुधायईं त मां बनी इसराईल खे चई चुको आहियां ऐं उन्हनि खां वाइदा वठी चुको आहियां। उलमा चवनि था त इहो अलाह साईं इहे हुकुम असांखे बि ॾेई छॾिया आहिनि, पर हिते अलाह साईं असांजे हिकिड़ो क़ुर में तवजो ॾिए थो त मां हुननि खे बि ॿुधाया हा, पर तव्हांखे बि इहे सभु करिणा आहिनि कमु। असांखे बि हुकुम निमाज़ जो बि आहे, वालिदैन जो बि आहे, सिलत रहमी जो बि आहे, ज़कात जो बि आहे, इख़लाक़ जो बि आहे। इहे जेके शयूं हुननि खे अलाह साईं करे ॿुधाए थो त मां उन्हनि खे चयो, इन जे करे त मथां तव्हां चओ त इहे सभु वज़न, इहे ॻरियूं शयूं असांजे मथां अलाह साईं छो उछलायूं आहिनि ऐं इहो असांजे मथां छो इहो वज़न रखेसि। न, इहे जे इंसानु जेको सिलत रहमी न कंदो, वालिदैन जो न कंदो, पाड़ेसिरे वारनि जो न, यतीमनि जो न कंदो, इख़लाक़ सही न हूंदो त उहो दुनिया में कीअं जीअंदो। इहो हिकिड़ो सोचे, इहो हिकिड़ो ईअं सम्झे त ज़िंदगी किनी थी वेंदी इंसान जी। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, क़ुर तर्जुमो कयूं ऐं क़ुर ते अमल कयूं, क़ुर खे सम्झूं ऐं क़ुर ते अमल कयूं ऐं इन शइ ते असां अखियूं ॿुटियूं ऐं दुनिया मां ई अॾाणो कयूं। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।